नाज़रीन हिक ॿी अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन ने पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिंमें चइनी सूबनि जा इलेक्शन कमिश्नर ऐं कानूनी टीम शरीक थी आहे। इजलास में पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले पीटीआई जो बेट जो निशान बहाल करण वारे हुकुम ते गौर वीचार कयो वियो। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन हवाले सां जल्द पटीशन तयार कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि इजलास थियो आहे, जंहिंमें चइनी सूबनि जा इलेक्शन कमिश्नर ऐं कानूनी टीम शरीक थी आहे। इजलास में पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले पीटीआई जो बेट जो निशान बहाल करण वारे हुकुम ते गौर वीचार कयो वियो। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन हवाले सां जल्द पटीशन तयार कई वेंदी।